4 ॾींहं अॻु खासकली मोड़ जो रहवासी वहीद बिरोही नांग खण सबबि PMU अस्पताल में दाख़िल कयो वियो, जिते डॉक्टरनि ऐं अमले जे नाअहलीअ सबबि फ़ौत थियो। उन जे वारसनि नवाब शाह प्रेस क्लब पारां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 5 मिनट से उते को न डॉक्टर हो न को ॿियो हू एमरजेंसी सफ़ा उनखे न ICU कयूं न छा उनखे मेडिकल 2 ॾे रेफर कयूं। उन्हनि असांखे 4 कलाक असांजो मरीज़ तड़पियो आहे, उनखे वैक्सीन न ॾिनो वियो आहे ऐं असांखे इहो बि कोन चयो त ॿाहिरि खां वठी अचो, असां इंतज़ाम पाण कयो आहे। इन खां 4 कलाक तड़पी हू हुते दम ॾिनो आहे। इंतज़ामिया हॉस्पिटल इंतज़ामिया जी नाअहली जे सबबि उहो 4 कलाक मुसलसल उते तड़पंदो रहियो आहे। उनखे स्नेक बाइट जी वैक्सीन नाहे मिली ऐं तड़पी हू उते ई जान ॾेई थो छॾे। 3-4 कलाक उते तड़पंदो रहियो आहे, को डॉक्टर न, सभु छोकिरा नवां। वहीद बिरोही जे वारसनि एहतजाज कयो। हिन जो चवणु आहे त असांजे हमराह खे नांग खाई वियो ऐं उते अस्पताल में तड़पी फ़ौत थियो, पर इंतज़ामिया को बि तहरीक हिन मुतालबो कयो आहे त असां सां इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरामैन रफ़ाकत तारे सां गॾु ज़ुल्फ़कार खासकली, सिंध TV न्यूज़, नवाब।